बाक़ी जे दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन ही प्रोग्राम अरेंज करायो। उनखे अलावा ॿेटनि जो जेको मसइलो हली रहियो आहे इहो सिधी सही वफ़ाक़ जी असीं इनखे बदमाशी सम्झूं था। वफ़ाक़ गुंडागर्दी करे रही आहे। वफ़ाक़ ॿेट ॾेई करे सिंध में धारिया आबाद करणु चाहे थी। तंहिंजी सिंध तरक़ी पसंद पार्टी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करे थी ऐं असीं वफ़ाक़ खे इहो ॿुधाइण था चाहियूं त पाकिस्तान जो आइन बि तव्हांखे इजाज़त नथो ॾिए तव्हां इहो ॿेट अॾो। अकॉर्डिंग टू दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान इहो आर्टिकल 172 जे बि ख़िलाफ़ु आहे जेको ही वफ़ाक़ करे रही आहे। ऐं मां इहो बि लाज़मी चवंदुसि त 18वीं तरमीम जेके सूबाई ख़ुदमुख़्तियारी आहे ही वफ़ाक़ उनजी बि मुखालफ़त करे रही आहे त असीं इनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं सदर पाकिस्तान साहिब खां गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे ही पंहिंजो सदारती ऑर्डिनेंस जेको तव्हां जारी कयो आहे इहो वापसि वठो। ई सूरत में हिन वक़्तु सिंध भर में एहतिजाजी मुज़ाहिरा हली रहिया आहिनि जेके सिंध एक्शन कमेटी तरफ़ां थी रहिया आहिनि। डॉक्टर कादिर मक्सी ऐं उनखां अलावा जेके बि क़ौम परस्त पार्टियूं आहिनि जीअं चाचे ख़ादिम बुअर साहब फरमायो त क़ौम परस्तनि पार्टियुनि जो हिननि में इंतिहाई घणो अहम किरदारु अदा कयो वियो आहे। त सिंध एक्शन कमेटी खां अलावा जेके बि क़ौम परस्त पार्टियूं आहिनि उन्हनि खे सलाम पेश कयूं था जेके हिन वफ़ाक़ जी बदमाशी जी मज़म्मत करनि था ऐं असीं वफ़ाक़ जो ही जेको बि साज़िश आहे उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था।